नासी चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा इलेक्शन कमीशन जो इजलास घुराए वरितो आहे। कराची ऐं हैदराबाद डिवीज़न में मकानी चूंडनि दौरान सिक्योरिटी ख़र्चनि जो जाइज़ो वरितो वेंदो। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त इदारनि जी ज़िम्मेवारी आहे त मकानी चूंडनि दौरान सिक्योरिटी जा मुकमल इंतज़ाम कनि। ॻुझनि इदारनि चीफ सेक्रेटरी सिंध ऐं IG सिंध पारां बि चूंडूं मुलतवी करण जी दरख़्वास्त थियल आहे। जी नाज़रीन, वाक़िया कयूं पिया। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा इलेक्शन कमीशन जो इजलास घुराए वरितो आहे। कराची ऐं हैदराबाद डिवीज़न में मकानी चूंडनि दौरान सिक्योरिटी ख़र्चनि जो जाइज़ो वरितो वेंदो। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त इदारनि जी ज़िम्मेवारी आहे त मकानी चूंडनि दौरान सिक्योरिटी जा मुकमल इंतज़ाम कनि। ॻुझनि इदारनि चीफ सेक्रेटरी सिंध ऐं IG सिंध पारां बि चूंडूं मुलतवी कराइण जी दरख़्वास्त थियल हुई। ख़बर अवांखे ॾेई रहिया आहियूं। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा इलेक्शन कमीशन जो इजलास घुराए वरितो आहे। अवांखे आगाह कई पिया। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा इलेक्शन कमीशन जो इजलास घुराए वरितो आहे। कराची ऐं हैदराबाद डिवीज़न में मकानी चूंडनि दौरान सिक्योरिटी ख़र्चनि जो जाइज़ो वरितो वेंदो। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त इदारनि जी ज़िम्मेवारी आहे त मकानी चूंडनि दौरान सिक्योरिटी जा मुकमल इंतज़ाम कनि। ॻुझनि इदारनि चीफ सेक्रेटरी सिंध ऐं IG सिंध पारां बि चूंडूं मुलतवी करण जी दरख़्वास्त थियल आहे। जी नाज़रीन, वाक़िया आगाह कयूं पिया। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा इलेक्शन कमीशन जो इजलास घुराए वरितो आहे। कराची ऐं हैदराबाद डिवीज़न में मकानी चूंडनि दौरान सिक्योरिटी ख़र्चनि जो जाइज़ो वरितो वेंदो। इलेक्शन बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त इदारनि जी ज़िम्मेवारी आहे त मकानी चूंडनि दौरान सिक्योरिटी जा मुकमल इंतज़ाम कनि। ॻुझनि इदारनि चीफ सेक्रेटरी सिंध ऐं IG सिंध पारां बि चूंडूं मुलतवी कराइण जी दरख़्वास्त थियल हुई। ख़बर अवांखे ॾियूं पिया। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा इलेक्शन कमीशन जो इजलास घुराए वरितो आहे। अवांखे आगाह कई पिया। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा इलेक्शन कमीशन जो इजलास घुराए वरितो आहे। कराची ऐं हैदराबाद डिवीज़न में मकानी चूंडनि दौरान सिक्योरिटी जो ख़र्चनि जो जाइज़ो वरितो वेंदो। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त इदारनि जी ज़िम्मेवारी आहे त मकानी चूंडनि दौरान सिक्योरिटी जा मुकमल इंतज़ाम कनि।